टनू मोहम्मद खान जे ऑल सिंध एम्प्लॉइज़ यूनियन एसोसिएशन ज़िले टनू मोहम्मद खान पारां नए आयल डिप्टी कमिश्नर शासिब शेख जे मान में एक तकरीब डीसी कॉम्प्लेक्स में कोठाई वई, जंहिंमें रेवेन्यू खाते जे ऑफिसरनि ऐं मुलाज़मनि जी वॾे तइदाद में शिरकत। उन मौके ते डिप्टी कमिश्नर शासिब शेख, ऑल रेवेन्यू एम्प्लॉइज़ जे ज़िले सदर सैयद सारंग शाह, चेयरमैन पीर फैसल जान सरहदी, सिंध तपेदार एसोसिएशन जे ज़िले सदर आदिल कादिर भट्टी, बाबू अब्दुल रज़ाक भट्टी ऐं ॿियनि तकरीब खे ख़िताब कंदे चयो त रेवेन्यू मुलाज़मनि जा जेके भी मसला आहिनि उहे तरजीही बुनियादनि ते हल कबा ऐं ऑफिस में मौजूदु तमामु मुलाज़मनि खे डिसिप्लिन जो ख़्यालु रखंदे ऑफिस में कम लाइ ईंदड़ शहरनि जा मसला फौरी हल करण जी कोशिश करणु घुर्जे। डिप्टी कमिश्नर शासिब शेख वधीक चयो त ऑफिस में गैर हाज़िर रहंदड़ ऐं देर सां ईंदड़ मुलाज़मीन खे बर्दाश्त न कयो वेंदो। तकरीब खां पहिरियां डिप्टी कमिश्नर डीसी कॉम्प्लेक्स जे अंगण में ॿूटो पोखे शुजरकारी मुहिम जो इफ़्तिताह कयो। तकरीब में आयल महिमाननि खे पिणु सिंध जी सकाफ़त अजरकुन ऐं लुंगियुनि जा तोहफ़ा ॾिना विया। तकरीब में एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 नईम सुमरो, मुख्तियार कार फहद खलील बल्लू, असिस्टेंट कमिश्नर बुलड़ी शाह करीम, अज़ीज़ुल्लाह सुमरो, डीएसपी टनू मोहम्मद खान, मुजाहिद अली शाह ऐं ॿियनि बि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची